साईं अवां पाण हिन इलाइक़े सां तालुक रखो था। अवां ॾिठो हूंदो त असांजे पार्टी सरबराह आला हज़रत पीर साईं पघारे जूं हिन इलाइक़े लाइ अमन अमान जे लाइ तमामु घणियूं कोशिशूं आहिनि ऐं साईं जन जा वॾा साहिबज़ादा पीर सैयद मोहम्मद राशिद साईं जी बि इलाही कोशिशि आहे त हिन इलाइक़े में अमन अमान थिए। ताज़ो ई असांजे हिन इलाइक़े में मौज़म ख़ान सरदार मौज़म अली ख़ान अब्बासी साहिब जूं बि इलाही कोशिशूं आहिनि जेके कामयाबी जी तरफ़ वञनि पियूं। तव्हां ॾिसो जीअं सोलंगी जागराणी बिरादरी जो क़ौमी तकरार हुयो उनजो सुलह थी वियो, ईअं ई तव्हां ॾिसो त नारेजा ऐं सोलंगी बिरादरी जो तकरार हो उनजो ख़ात्मो अची वियो। हाणे ताज़ो ई उजण ऐं कलेरी बिरादरी जो 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरियां सर्किट हाउस में मौज़म ख़ान जे सरबराही में फ़ैसिलो थियो ऐं धुरियूं खीरखंड थी वियूं। साॻे टाइम ते हिन पिराले जे इलाइक़े में उलरा ऐं उडा उनजो बि ख़ात्मो थी वियो, फ़ैसिलो थी चुको आहे। त असांजी कोशिशि आहे त हिन खैरपुर ज़िले में अमन अमान बरक़रार रहे ऐं उहा असांजी अञा बि कोशिशि रहंदी त जेके बक़ाया जहिड़ा हलनि था जतोइन जो उलरनि जो या ॿियूं जेके बिरादरियूं अञा जहिड़े में मसरूफ़ आहिनि उन में अहिड़ा धुरियुनि जी मर्ज़ी सां थियनि था, पुलिस जी मर्ज़ी सां नथा थियनि। SP साहब अचण वञण वारा ऑफिसरनि जो कमु आहे अचण वञण, पोइ कंहिंजी कारकर्दगी बहितर रहंदी आहे कंहिंजी ख़राबु रहंदी आहे ऐं जेकॾहिं हिन SP साहब जी कंहिंखे कारकर्दगी ख़राबु नज़र थी अचे बिल्कुलु अमन अमान इंतिहाई ख़राबु आहे। उहा ॻाल्हि मञूं था त असांजे ज़िले खैरपुर जो अमन अमान इंतिहाई थोरे टाइम में वधीक ख़राबु थी वियो आहे। कारोबार जे हिसाब सां जेके असांजा ज़रई फ़सुल आहिनि, जे तव्हां ॾिसो था कणिक जा फ़सुल या असांजा छुहारा न पिया विकामनि, माण्हुनि जो पैसो न पियो फिरे गिरे, माण्हुनि जो रोज़गार कारोबार न पियो थिए, त उनजो ज़ाहिरी आहे मार्केट जे कारोबार ते बि असरु पियो आहे। पहिरियां त हर इलेक्शन में असांजी फंक्शनल मुस्लिम लीग जी भरपूर तयारी हूंदी आहे, असां इलेक्शन में हिसो वठंदा आहियूं, पोइ सरकारी धुर जो निशानो थी वेंदा आहियूं, असांजो मैंडेट चोरी थी वेंदो आहे, असांजे वोटरनि खे हरासा कंदा आहिनि, उन्हनि खां इंतकामी कार्रवाइयूं कंदा आहिनि, पोइ लाज़मी आहे हू असां सां सरकारी मशीनरी इलेक्शन लड़ंदी आहे। असां नौजवाननि जे लाइ इहो मैसेज ॾींदासीं त महिरबानी करो पाण ते रहम कनि ऐं पाण जी तालीम खे जारी रखनि, उन सां गॾोगॾु हुनरी तालीम हासिलु कनि।